ए हल न तू हाजी साहब के पांजे मुंह पण सुनाए तो राजा जो संग ॾियण लाइ तू राज़ी आहीं? हाँ हाजी साहब, मां पंहिंजी न्याणी जो संग तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। मरहबा मरहबा लाना रख भलाई रख थोड़ा। हाँ अलाना बाबा हर तो हुकुम कर तो तोखे छा घुर्जे? साईं, पहिरीं ॻाल्हि त इहो न सम्झिजो त को मूं पंहिंजी न्याणी अव्हांखे ॾोकड़नि ते ॾिनी आहे। मूं त पंहिंजे मथे तां न्याणी जो भार लाथो आहे। हाणे आउं जी मर्ज़ी आहे, मूंखे को चङो रोज़गार ॾेई छॾियो। अलाना अॼु तूं पंहिंजे मुंहं सां घुर, जेको घुर्जे उहो घुर। अॼु मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। अलाना छा खपे तोखे? घुर तूं। ए हल न घबराई को पियो, इहो त तुंहिंजो हक़ आहे। हाजी साहब खां जेको घुरणो अथई घुर घुर। पोइ ठीकु आहे साईं, अव्हां मूंखे ठियो लॻाए ॾियो कि जिते वेही मज़ूरी कयो, इहो मुंहिंजे लाइ भलो आहे। त पोइ ठीकु आहे बाबा, ॿिनि टिनि ॾींहंनि अंदरि तुंहिंजो ठियो बि लॻी वेंदो, तोखे ॾोकड़ बि ॾींदुसि ऐं माल ठेकेदारनि खां पैसा बि तूं पंहिंजे 10 रुपया वधीक वठिजांइ। हाणे त ख़ुशि थी न? ठीकु आहे साईं। हा बाबा लाल, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधिजो, हिन शादी जे बारे में कंहिं ॿिए खे बुणक बि न पवे ऐं जेको पुछणी न त उनखे चइजे त इहो ठियो मुंहिंजो न आहे बाबा, इहो ठियो हाजी साहब जो आहे। हाजी साहब मां त मुंशी आहियां। आउं ॻाल्हि सम्झियो साईं, बेशक ईअं ई थींदो। बाबा भोला, बाबा अंदरि वञूं, जेको सामान पियो आहे न उहो अलादने खे ॾेई छॾियो। हाज़िर साईं। हा अलादना, अब मूंखे थोरो कमु आहे ऐं पाण पोइ मिली वठंदासीं। ठीकु आहे? चलो हाणे मां हलां थो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।